सॼी दुनिया में तेज़ीअ सां पकड़जंदड़ सुपर फ्लो वायरस जी पाकिस्तान में मौजूदगी जो इंकशाफ थियो आहे। सिहत जे आलमी इदारे मूजिबि फ्लो जी नई क़िस्म AH3N2 जे ज़ेली ग्रुप सबबि क्लाड के सबबि बर्तानिया समेत केतिरनि ई यूरोपी मुल्कनि में इन्फ्लुएंजा जी केस में तेज़ीअ सां वाधि थी आहे। बर्तानवी अख़्तियारनि मूजिबि इस्पतालनि में रोज़ सरासरी तौर 2600 खां वधीक मरीज़ दाख़िल थी रहिया आहिनि। मौजूदा सूरतहाल कोरोना खां पोइ इस्पतालनि ते सभ खां वॾो दबाव आहे। WHO जो चवणु आहे त नओं क़िस्म घणो ख़तरनाक नाहे, पर उन जी पखेड़ मामूल खां अॻु शुरू थी वई आहे। पाकिस्तान में सुपर फ्लो इन्फ्लुएंजा जी मौजूदगी जो इंकशाफ थियो आहे ऐं उन हवाले सां ज़रियनि जो चवणु आहे त 20% नमूननि में वायरस जी नई क़िस्म जी ज़ेली ग्रुप जी मौजूदगी जी निशानदेही थी आहे। तिबी माहिर डॉक्टर राणा जवाद असगर मूजिबि सुपर फ्लो वायरस जूं अलामतूं ॿियनि इन्फ्लुएंजा जहिड़ियूं ई हूंदियूं आहिनि, जीअं मथे में सूर, नज़लो, बुखार वग़ैरह, जॾहिं त उन खां बचाव जा तरीक़ा बि साॻिया ई आहिनि। हुन ॿुधायो त ॿारनि ऐं वॾी उमिरि जे माण्हुनि खे एहतियाती वैक्सीन लॻाए सघिजे थी। जेकॾहिं कंहिंखे फ्लू आहे त उन सां हथ मिलाइण खां पासो कयो वञे ऐं मिलण जुलण बि घटायो वञे।